खैरपुर जमायत अहले सुन्नत जे सरपरस्त आला ऐं दरगाह फ़क़ीर अल्लाह आंदल जे सजादा नशीन साहिबज़ादा अलहाज शेख अब्दुल मजीद मदनी जी सदारत में शहर जे अहम मसइलनि ते गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें शहर जे मिठे पाणी, सफ़ाई, स्ट्रीट लाइट ऐं इंक्रोचमेंट बाबति अहम गॾिजाणी थी, जंहिंमें चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी खैरपुर डॉक्टर यार मोहम्मद फुलपोटो ख़ुसूसी शिरकत कई, जिन यकीन ॾियारियो त शहर जे अहम मसइलनि खे फौरी तौर हल करायो वेंदो। इन मौक़े ते एडवोकेट राजा अब्दुल हमीद ख़ासकेली, असदुल्ला शेख, अब्दुल फ़ताह शेख, ज़हीर अहमद अंसारी, रब ॾिनो शेख, इब्रार अहमद अंसारी, फ़ारूक अहमद, मौलवी गुल हसन ऐं शहर जे मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।